अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 मई, सुबुह जा थिया आहिनि पूरा 11। असां निकिता ॿाहिरि सुबुह वारी सॼी ऐश कयमि जेका रोज़ कंदी आहियां। ऐं हाणे असां वञूं था ॿाहिरि। मूंखे कुझु दवाऊं वठणियूं आहिनि, बल्कि कुझु न बल्कि पूरे महीने जो जीअं स्टॉक मां वठंदी आहियां उहे दवाऊं बि वठंदमि ऐं सब्ज़ी फ्रूट। सो वरी मोटी अचे तव्हां सां मिलूं था। पूरा 12 थिया आहिनि ऐं असां कलाक में वापसि आया आहियूं। अॼु अधु बि मुश्किल सां अधु संडे बाज़ारि लॻियल हुई, पर असांजो कुझु न कुझु कमु थी वियो। ख़ैरु असां फ्रूट वरितोसीं, फारवा, हे गर्मो, आड़ू ऐं टमाटर, गुआर, करेला, भिंडियूं, धाणा, मिर्च, बसर, पटाटा इहो वरितोसीं। ऐं कुझु मां सामान वरितो जंहिं छोकिरीअ जी शादी थियण वारी आहे, हुनजे लाइ मां पहिरियों कपिड़ा वठी आई हुअमि। त अॼु हुन लाइ मां कुझु सामान वरिता आहिनि, पर उहे मां तव्हां सां पोइ शेयर कंदमि। सो फ़िलहालु साहु पटींदासीं, पाणी वाणी पीअंदासीं, उनखां पोइ कुझु घर जा रेगुलर रूटीन जा कम शुरू कंदासीं। ही मां पंहिंजो नओं प्रोजेक्ट ठाहिण जे लाइ कुझु कपिड़ा कढिया आहिनि ऐं इहो सुगंध जे तरफ़ां फरमाइश आई आहे त इहा रिली ठाहे ॾियो, रेड, ब्लैक एंड वाइट। त हे वाइट मूंखे इन जे लाइ पियो खपे, त इन में मूंखे सभु प्रिंट विझणा आहिनि। सो इन्हनि खे ॻोल्हण जे लाइ हे अथव मुंहिंजो हाल। हिते ॾिसो, हे मुंहिंजो बॉक्स खोटियो अथमि। हिकिड़ो वाइट पीस हुयो ॾाढो प्यारो, उहो मूंखे मिले नथो, पर हाणे मां तौबा कई, हुन तां हथु खयों ऐं हिते मां जेके हे फैलायो आहे इनखे मां हाणे समेटियां थी। नमाज़ जो टाइम थी चुको आहे पहिरीं जो, ऐं मां हिते काफ़ी सारी कटिंग कई आहे। स्टार्ट कयो अथमि इंशाअल्लाह। अॼु इन जी सिलाई बि शुरू कंदमि। कटिंग में इलाही टाइम लॻंदो आहे ऐं सिबिजी वरी बि जल्दी वेंदो आहे। सो नंढियूं नंढियूं कटिंग्स बि अलॻि सां जमा थियूं थियनि पियूं। तव्हांखे ख़बर आहे त मां इन्हनि जो बि यूज़ कंदी आहियां। सो इंशाअल्लाह घणो कुझु तव्हां सां शेयर करिणो आहे ज़िंदगी रही त। सो फ़िलहालु ही कटिंग थियल आहे ऐं हाणे नमाज़ जो टाइम आहे त मां पहिरीं भींजंदमि, छो त असां ॿाहिरां थी आयासीं, सुपर स्टोर ते बि वियासीं, दवाऊं वरितियूं, पोइ संडे बाज़ार मां कुझु सामान वरितो आहे, उहो बि अञा शॉपिंग बि तव्हां सां शेयर करणी आहे। सो उतां थी अच, मां वेती न आहियां, त हाणे भींजंदमि, नमाज़ पढ़ंदमि, पोइ असांजो लंच टाइम आहे, उनखां पोइ तव्हां सां मिलूं था। मां नमाज़ पढ़ी किचन में अची वई आहियां। हे फ्रेश अटो ॻोयो, सुराण सुबुह ॻोहे रखियो हुई, इहे थोरो बचल पहिरीं वारो यूज़ थींदो। ऐं असां लंच में खाईंदासीं हीअ दाल ऐं पालक, जेका राति पचाई हुई, उहा बचल पई आहे, इन करे कुझु ॿियो नथा पचायूं, फ्रेश सिर्फ़ु मानियूं पचंदियूं। ऐं उनखां अलावा हे मुंहिंजो फेवरेट आचार, इहो मां वठी आई हुअमि, इहो खोलींदासीं हाणे। एतिरा ॾींहं न खोलियो आहे, छो त दाल सां ऐं सब्जी सां ई मज़ो ॾींदो आहे आचार। ऐं हिते सुराण जेको आहे सिलसिलो शुरू कयो आहे सब्जियुनि भाॼियुनि कटण जो, धोइण जो, जेको बि हिन जो प्रोसेस आहे। हिन पासे छा आहे गुआर, करेला, माशाल्लाह, ऐं सुराण चिकन बि कढी रखियो आहे। राति जो इहा पचाईंदी बिरयानी कंहिं बि क़िस्म जी, उहा तव्हां हिन जे चैनल ते ॾिसी सघंदव। ऐं हे भाॼियूं कुझु बॉइल थींदियूं, के फ्रीज़ थींदियूं, के फ्रिज में रखबियूं, सुभाणे ताईं पचंदियूं। सो इहो सिलसिलो हिते हलंदो रहंदो। ऐं मां हाणे पचाईंदमि मानी, ऐं लंच खां पोइ मिलंदासीं। मानी पची वई, आचार जो इफ़्तिताह थी वियो। हे मुंहिंजूं पकल लार्ज साइज़ मानियूं माशाल्लाह, ऐं पालक दाल, आचार, ऐं हे कल्ह मंझंदि वारो भिंडियुनि जो बचल ॿोड़। सो वाह 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 जो लंच आहे माशाल्लाह माशाल्लाह। 3 पहिरीं जी अज़ान आई आहे हाणे ऐं नमाज़ जो थियो आहे टाइम। मां जेके टुकरियूं कटियूं हुयूं उहे मां सभु ॻंढे छॾियूं आहिनि, ठीकु आहे। सो उहे जेके पीसिस हुया कटियल, उहे मां ॻंढे छॾिया आहिनि। ऐं ॿियो हिते मुंहिंजो सामान मुंहिंजे भरिसां ई पियो आहे। राति जो कटींदमि या ॾिसां थी जेॾी महिल बि टाइम मिलियो उन महिल कटींदमि। ऐं हिकिड़ो तव्हांखे किचन जो चकर हणायां। दवाउनि जो जेको स्टॉक मां वठी आहियां उहो अञा ताईं मां खयो न आहे, हिते ई पियो आहे। सुराण जा हिते कम आहिनि, चांवर भिॼाए वई आहे, ऐं हिते अलाए छा छा जेको बि हिन जो मसाला, मिर्च, चटणियूं, सभु कुझु तयारु आहे। माय गॉड, बिरयानी थी पचाए सुराण कंहिं बि क़िस्म जी। सो मूंखे राति जी मानी जो को टेंशन कोन्हे, हिन करे हाणे मां वेंदमि 3 पहिरीं जी नमाज़ पढ़णु, ऐं नमाज़ खां पोइ वरी मां थोरो वञी ॿाहिरि प्लांट्स वटि कुझु कमु करिणो आहे मूंखे, उहो कंदसि। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी आहिनि ऐं वधीक कमु शुरू करण खां पहिरियों थोरी एनर्जी बूस्ट करणु घुरिजे। सो सुराण हीअ कटे रखियो गर्मो, माशाल्लाह मंझंदि खां कटियल आहे, त हाणे फस्ट क्लास थधो थी वियो आहे। सो थोरो इहो खाईंदमि पीअंदमि, पोइ मां तव्हां सां शॉपिंग शेयर कंदमि, उनखां पोइ मां वञी ॿाहिरि प्लांट्स वटि कमु कंदमि। हीअ आहे अॼु जी शॉपिंग उन ई छोकिरीअ लाइ जंहिंजे लाइ मां कपिड़ा वठी आई हुअमि। हीअ डिनर सेट वरितो प्लास्टिक जो, ऐं हिकिड़ो ट्रे सेट वरितो आहे, 3 पीस जेको ट्रे जा सेट हूंदा आहिनि
उहो हिन जे अंदरि आहे, इन करे थोरो उभरियल आहे, बंदि नथो थिए प्रॉपरली। ऐं हे सॉसपेन, उनजे हेठां हे फ्राइंग पैन, उनजे हेठां हे थाल, ऐं हिते 3 देॻड़ियूं ऐं हिकिड़ी कढ़ाई आहे। कढ़ाई असां सिंधी में चवंदा आहियूं तई। सो पैक थियल आहे, खोलाए नथी। ऐं पोइ मूंखे हिननि जा फ़ोटो वोटो कढणा हूंदा त प्रॉपरली खोले पोइ कढंदमि। सो फ़िलहालु मतिलबु खणण जो मसइलो पियो थिए, ऐं अॼु असांखे को मज़दूर बि न पियो मिले, त असां चयोसीं त बसि ठीकु आहे, एतिरो ई सामान था वठूं। सो असां इहो देॻड़ियुनि जो कंप्लीट सेट, मतिलबु देॻड़ियूं हिन जूं कंप्लीट थी वियूं। ऐं हे थांव, बाक़ी अञा मूंखे जग गिलास ऐं मग ऐं चांहि जो थर्मास ऐं ईअं कुझु शयूं वठणियूं आहिनि। ऐं हिननि जे लाइ मूंखे ॾोहियूं ऐं टर्नर वग़ैरह जेको बि कफ़गीर इहो बि वठिणो आहे। सो हाणे मां कंदमि ॿाहिरि कमु। ॿाहिरि मूंखे अॼु इहो कमु करिणो आहे, हीअ हटाईंदमि हितां, हीअ जेको स्टूल पियो आहे हार्ट वारो, इहो त हटाईंदमि। हिते मां जाइ ठाहींदमि हुन प्लास्टिक जी वॾी बाल्टीअ जी, छो त उहा आहे लोह जी, सॉरी प्लास्टिक जी, त हिते वधीक सेफ रहंदी। ॿिए कंहिं हंधि उस हे त उहा जल्दी ख़राबु थी वेंदी, त हिनखे मां हितां हटायां थी। ख़ाली बाल्टी मां हिते रखी छॾींदमि। मिटी त हाणे अॼु त कोन थी भरिजी सघिजे। सो आस्ते आस्ते बहरहाल थोरो थोरो करे कमु कबो। ऐं सोचां थी त हिन स्टूल खे हटाए हिन जी जाइ ते रखां। ऐं ॿियो त हीअ कुंडी बि जेका आहे ॾाढी भुरी वई आहे, अलाए इहो प्लांट चेंज कयां, कुझु न कुझु यानी हिते मूंखे कमु करिणो आहे। ऐं हिन पासे जेका बाल्टी, कल्ह मां हिनखे धोई बि छॾियो, त हिनखे खणी, हालांकि मिटी विझणी, पर पोइ बि आदतनि, जॾहिं प्लांट्स खे पाणी ॾींदमि त हिनखे बि धोई छॾियमि। सो इहो कंदमि। ऐं हिन शेल्फ ते बि हिकिड़ो मूंखे प्लांट रखिणो आहे। हितां जी रसी हिन जी खुलियल आहे, हिते हिकिड़ो प्लांट ॿियो मां मथे ऐड कंदमि शेल्फ जे मथां। सो हिते कुझु न कुझु प्लांट्स वटि मूंखे कमु करिणो आहे। सो मां ख़ुशि थी थियां ॾाढी, त अॼु मां सिलाई बि कई आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी दिलि सां। ऐं कुझु ख़ैर जो कमु बि थी वियो, चैरिटी जो। ऐं उनखां पोइ हाणे मां पंहिंजे प्लांट सां टाइम स्पेंड कंदमि। सो आई एम सो हैप्पी। सेटिंग थी वई फस्ट क्लास। इहा बाल्टी जेका हिते रखियमि, हुनजे हेठां मां हिकिड़ो वॾो ठिकर जो पाटड़ो रखियो आहे, त बसि ज़रूरी आहे हेठां कुझु स्टैंड हुजणु। ऐं हितां जेको स्टूल हटायमि, इहो हिते रखियो आहे। हिन में को न को प्लांट पोखींदमि, अञा फ़िलहालु कोई इरादो न आहे। ऐं हितां जेको प्लांट हटायो आहे, उनखे मां हिते रखियो आहे। स्नैक प्लांट्स घणो करे उस जा न हूंदा आहिनि, पर हे जेके बि हिते तव्हां ॾिसो था पिया आहिनि, या हिन पासे जेके पिया आहिनि, हे आहे। ऐं हिते बि आहे हिकिड़ो, हे इलाही सारो, हिते ॾिसो केॾो फुटी आयो आहे। हे फुटी आयो आहे। इहे उस जा न आहिनि, पर जंहिं पासे मां रखिया आहिनि न, उते उस घटि ईंदी आहे, थोरी देरि जे लाइ ईंदी आहे, तंहिंजे करे इहे हिते कामयाबीअ सां लॻनि था। सो फ़िलहालु इहो कदमि, थकिजी पई आहियां इलाही, त हाणे वञी मां रेस्ट कंदमि, वरी पोइ कुझु न कुझु कमु शुरू कंदमि। रेस्ट करण जे बजाए मां हिते अची वई आहियां लाउंज में। ऐं अॼु असां हे खोलियो आहे, जेको हे वठी आई हुयमि मां संडे बाज़ार मां, संडे थर्सडे ट्यूसडे जेको बि। त इहो सुरहां कंदी एम्ब्रॉयड्री शुरू इंशाअल्लाह, छो त क्रॉस स्टिच उहा भरे थी सघे। 2-3 टाका लॻियल अथसि, जेको मां थी भरियां, अञा मां कंप्लीट न कयो आहे। उन में बि 2-3 टाका लॻियल आहिनि। कपिड़ो एॾो फाइन हूंदो आहे, जो मां त बसि ख़ुशि आहियां ॾाढी। ठहियल अलाए किथां जा आहिनि, इहो न आहे लिखियलु। सो बहरहाल, त मां चयुमि भला हाणे सुराण काफ़ी ॾींहंनि खां एम्ब्रॉयड्री न कई आहे, त इहो कढूं था। उनखां सवाइ अॼु हे आयो आहे सुराण जो किताबु, सुराण जे लाइ किताबु, सुराण जो न, शीरीन अनवर जो किताबु, या उनजी धीअ जो किताबु आहे, सुमैरा, उनजी धीअ जो आहे। हुन पंहिंजी माउ खे डेडिकेट कयो आहे। ऐं हिन ते जेको आहे ऑटोग्राफ बि आहे शीरीन अनवर जो, ऐं हे हुनजो धीअ जो। सो इहो हाणे कुरियर वारो ॾेई वियो, त मूं चयो भला इहो तव्हां सां बि शेयर कयो। सो मदर्स डे एडिशन, ठीकु आहे। सो हाणे सुराण ॾिसंदी, हाणे इहा वॉक करे अचे वेठी आहे। ऐं हे बि मां हिते कढियो आहे। सो फ़िलहालु मूं चयो ॾिसां त केतिरो कमु आहे हिन में। कमु थोरो अथसि, छो त छिडो भरियल आहे, ऐं पर सुहिणो ॾाढो आहे, ज़बरदस्तु। हाणे मां वाक़ई मां सच में रेस्ट कंदमि। सांझी जी नमाज़ पढ़ी अची विया आहियूं असां ॿई ॼणियूं। सुराण जो हिते बिरयानी ठाहिण जो प्रोसेस जेको आहे रेडी आहे, ऐं मां आज़ादु आहियां। इन करे मां वञी हाणे कंदमि पंहिंजी कटिंग रिलीअ जी, छो त जेके मां कटियूं सुबुह जो या मंझंदि जो, उहे मां सभु सिबी छॾियूं आहिनि। मां अची वई आहियां कमरे में, ऐं हिते कटिंग बोर्ड मुंहिंजो उहो ई आहे जेको भाॼियुनि जो कटिंग बोर्ड हूंदो आहे, पर हिन ते मां भाॼियूं न कटींदी आहियां। इहो मुंहिंजो क्राफ्ट जो ई बोर्ड आहे। सो इन ते मां कटींदमि। कुझु हे बची पियूं जेके सिबां पई,
ॿियूं वरी इन्हनि सां गॾु हाणे कटींदमि। ऐं मां सेट वरितो हुयो, 3 हुया कटिंग बोर्ड, त हुनमें नंढो ऐं वॾो मां किचन में रखियो ऐं मीडियम साइज़ जेको हुयो मां पंहिंजे क्राफ्ट लाइ खणी छॾियो, छो त 3 जी असांखे ज़रूरत न हुई। ऐं हाणे हिते मुंहिंजो इहो कम जो सिलसिलो हलंदो, मां तव्हांखां मोकिलाईंदमि इन अॼु जे व्लॉग में। ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे अॼु जो व्लॉग कीअं लॻो आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। अल्लाह वाही।